हिते हिंगोरनो जे टाउन ऑफिसर पारां शहरनि खे पालतू कुत्ता रजिस्टर कराए लाइसेंस ठाराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पालतू कुत्तनि जा लाइसेंस ठाराए उन्हनि खे वैक्सीन कराई वञे। टाउन ऑफिसर हिंगोरनो टाउन जो इहो चवणु आहे। आगाह कयो मूंखे त टाउन ऑफिसर शुएब जो इहो चवणु हो त कुत्ता मार मुहिम शुरू करे रहिया आहियूं। शहरी पंहिंजा पालतू कुत्ता संभालनि ऐं उन्हनि खे रजिस्टर कराइनि। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, आगाह कजो, पंहिंजी नौइयत जो ही पहिरियों हिन वक़्तु इहा मुहिम शुरू कई वई आहे। शहरनि खे चयो वियो आहे त पालतू कुत्तनि जी रजिस्ट्रेशन कराई वञे। जी आमिर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही हिंगोरनो टाउन जो टाउन ऑफिसर आहे शुएब अबड़ो। उन हिकिड़ो हुकुमनामो जारी कयो आहे त कुत्तनि जो जेको आहे रजिस्ट्रेशन कराए ऐं उन्हनि जो जेको आहे सो जेके पालतू कुत्ता आहिनि उन्हनि जी जेको आहे सो लाइसेंस ठारायो वञे। इहो जेको कुत्ता मार मुहिम जंहिं ते जेको आहे सिंध गवर्नमेंट मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके आहिनि मुख़्तलिफ़ मुहिमूं हलाईंदी रही आहे। केॾी महिल त कुत्तनि खे खसी करण जो प्रोग्राम जोड़ियो थो वञे, केॾी महिल त जेको आहे सो कुत्तनि खे मारण हुननि जी रोकथाम लाइ इहे बि जेके आहिनि जेको आहे सिंध हुकूमत जे मिनिस्टरनि तरफ़ां कयूं वयूं त जेके छिता कुत्ता आहिनि उनजी टेस्ट कई वञे त आया ही छितो आहे या न। हींअर ताज़ो हिंगोरनो टाउन कमेटीअ जो जेको टाउन ऑफिसर आहे उन नओं हुकुमनामो जारी कयो आहे त जेके बि कुत्ता आहिनि उहे रजिस्टर कराया वञनि। अगरि जेकॾहिं जंहिंजे बि पालतू कुत्ते खे महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। सिंधड़ी में छितनि कुत्तनि ख़िलाफ़ कुत्ता मार मुहिम शुरू कई वेंदी। शहरनि खे चयो वियो आहे त पंहिंजा कुत्ता रजिस्टर्ड कराइनि ऐं उन्हनि खे संभालनि।